दोस्तों जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेज़ हुजे या ज़ोंग हुजे कहिड़ो बि नेटवर्क हुजे सभु जा जेके फ्री वीपीएन हलंदा उहे बंदि थी चुका आहिनि। त इन दौरान तव्हांजे लाइ असां वॾे टाइम खां बाद में हिकिड़ो वीपीएन खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे स्ट्राक वीपीएन, जेको बिल्कुलु हली रहियो आहे। तव्हांखे मुकमल मां सेटिंग ॿुधाईंदुसि, तव्हांखे उहो मां हलाए ॾेखारींदुसि। त अचो त तव्हांखे मुकमल तरीक़ो ॿुधायूं। सभ खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे सबूत ॾेखारियूं त ही कीअं नेट हले पई स्ट्राक वीपीएन ते। त दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त ही तव्हां ॾिसो मुंहिंजी ज़ोंग 2 में पियल आहे ऐं जेका मां डेटा ऑन कई आहे उहा बि जेका त 2 सिम में आहे। तव्हां ॾिसी सघो था ही मथे ज़ोंग जेका त 2 में आहे ऐं डेटा बि 2 में ई आहे। त तव्हांखे मां पंहिंजो पैकेज बि ॾेखारियां, तव्हां यकीन न कंदा, छो जो जेको बि वीडियो अपलोड कंदो आहियां सबूत सां गॾु अपलोड कंदो आहियां। त तव्हांखे मां पंहिंजे ज़ोंग जा पैकेज ॾेखारियां। ऐप में मञा थो मां ज़ोंग ऐप में, ऐं हिन खे मां रिफ्रेश कयां त ॾिसो त मूं वटि 0 बैलेंस आहे। ऐं हिन में जेका पैकेज आहिनि ॾिसो तव्हां, ही 2 पैकेज लॻल आहिनि, हिकिड़ो व्हाट्सअप जो ऐं ॿियो डेली रिवार्ड जेके MB मिलंदियूं आहिनि। डेली रिवार्ड में मूंखे 20 MB मिलियूं, मूं ख़तमु करे छॾियूं आहिनि। ऐं मुंहिंजो व्हाट्सअप जो पैकेज लॻल आहे 60 रुपये वारो। दोस्तो त 60 रुपये वारो पैकेज मूं लॻायो आहे, इन जे करे ई जेको आहे त स्ट्राक वीपीएन हले थो। तव्हां वटि बि को न को व्हाट्सअप जो पैकेज हुजणु लाज़मी आहे, छो जो 60 रुपये में अगरि ही पैकेज कंदव त तव्हां यूट्यूब इंटरनेट हर चीज़ हलाए सघो था बिल्कुलु फ्री। 60 रुपये कुझु बि न आहे, तव्हां व्हाट्सअप जो पैकेज कयो ऐं इंटरनेट जो फ़ाइदो वठो। त तव्हां ॾिठो कीअं यूट्यूब हलियो। ऐं हाणे तव्हांखे मां तरीक़ेकार ॿुधायां त डिस्क्रिप्शन में लिंक आहे, फाइल हिकु हूंदी, तव्हांखे उहा डाउनलोड करणी आहे। ॿियो स्ट्राक वीपीएन तव्हांखे प्ले स्टोर तां डाउनलोड करिणो आहे। जेको आहे त हिन ऑप्शन खे तव्हां हणंदव, हिते तव्हांखे हीअ सेटिंग इम्पोर्ट सेटिंग जेकी आहे त इहा रखणी आहे। ऐं इन खां बाद में मथे 3 लाइनियूं आहिनि, इन खे हणंदव। जेको आहे त तव्हां हिते ऑप्शन आहे इम्पोर्ट सेटिंग जो, इन खे जॾहिं ओके कंदव हिते अलाउ जो ऑप्शन हणंदव। इन खां बाद में वरी ॿीहर तव्हां मथे लाइन ते वेंदा ऐं वरी साॻे ऑप्शन ते अची करे तव्हांखे जेका फाइल डाउनलोड कई उहा हिते ओके करणी आहे। मुंहिंजी डाउनलोड वारे फोल्डर में पई हुई, तव्हांजी किथे बि पइजी सघे थी, उहा तव्हां हिन ते ओके हिते तव्हां फाइल हणंदव। इन खां बाद में ॾिसो त तव्हां हिनखे मां कनेक्ट कयूं था, ॾिसूं कनेक्ट थिए थी या न। त ही ॾिसो दोस्तो कनेक्ट ईअं हिकु भेरो न थी आहे। त हिनखे असां थोरो हिनखे बैक कंदासीं, छो जो थोरो हिते 1 चक्कर या 2 चक्कर या 3 चक्कर तव्हांखे करिणो पवंदो, आराम सां तव्हांजी कनेक्ट थी वेंदी। बिल्कुलु रियल वीडियो आहे दोस्तो, हिन में को बि कूड़ न आहे। जेकॾहिं तव्हां कूड़ सम्झो था त तव्हां मुंहिंजे चैनल खे अनसब्सक्राइब करे सघो था, अगरि हीअ वीडियो कूड़ो निकिरे त। दोस्तो ॿीहर मां वरी आयुसि, वरी हिनखे कनेक्ट करण जी कोशिशि कई त हीअ कनेक्ट न थियो। त वरी अञा तव्हां हिनखे वापसि वञी करे क्लियर करे वरी हिकु भेरो फ्लाइट जेकी आहे सिम खे फ्लाइट वारो जहाज़ वारो जेको ऑप्शन हूंदो आहे, तव्हां सभिनी खे शायदि ख़बर हूंदी, त उहो हिकु चक्कर हणी ॾिसूं था। हे जेको आहे नओ करे वरी मथे फ्लाइट जहाज़ वारो ऑप्शन हणी करे वरी ॿियो चक्कर असां कनेक्ट करे ॾिसूं त शायदि हिन वारे कनेक्ट थी वञे। त हे 3 वारे सां मां कनेक्ट कयां थो ऐं दोस्तो ॾिसो त बिल्कुलु कनेक्ट थी वियो। हिकु भेरो या 2 भेरो या 3 भेरा तव्हांखे इहो मसइलो कंदो ऐं कनेक्ट ई लाज़मी थींदो। तव्हां 1, 2 या 3 भेरा हिनखे ट्राए ज़रूरु कयो, इनशाला कनेक्ट थी वेंदो। ऐं तव्हां गूगल नेट जेका बि आहे तव्हां हर शइ हलाए सघो था, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे ज़ोंग ते व्हाट्सअप जो पैकेज करणु ज़रूरी आहे। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो, पर असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।